इवन शेख अयाज़ जो तर्जुमो आहे उहो उन मां बि तव्हां ॾिसंदव त उहो जेको लतीफ़ जे जेके ॿोलीअ जो जेको मिठास आहे या उनजो रूह आहे उहो उन में मज़ो अचे ई कोन थो पियो। ऐं आफ़ाक़ सिद्दीक़ी साहिबु उन सां शेख अयाज़ सां गॾु उन में भाङी भाईवार रहियो ऐं काफ़ी उनजी ॿोली बि दुरुस्त हुन कई। त हुन कोशिशि इहा कई त जेका उर्दू ॿोली जेका आम रवाजी या कंहिं हिकिड़े मख़सूस तबिके में ॻाल्हाई वञे थी पई उहो उन में तर्जुमो कयो वियो आहे ऐं उहो रूह मज़ो कोन थो अचे। आगा सलीम साहिबु तर्जुमो कयो आहे पोइ उन कोशिशि कई आहे त उन में उर्दूअ खां हटी करे जेका हिंदी ऐं पूर्वी अहिड़े क़िस्म जी ॿोली उन में इस्तेमालु कई आहे। साजन पल पल देख रही हूँ मैं तो तेरी राहें, साजन पल पल देख रही हूँ मैं तो तेरी राहें, तेरी मीठी बातों की अब रूह में है रेखाएं, तेरी यार अदाएं मन से लिपट गई हैं। ऐं कोशिशि कई आहे त उनखे उहो रंग ॾियण अचे उन में लतीफ़ जो फ़िकुर कहिड़े पैमाने जो आहे। बाक़ी जेकॾहिं को माण्हू शेख अयाज़ जो कयल तर्जुमो पढ़ंदो लतीफ़ साईं वारो त मां सम्झां थो उन ते उहो असरअंदाज़ न थींदो एतिरो। उहो ईअं सम्झंदो त लतीफ़ बि हिकिड़े माना हिकिड़े आला पैमाने जो वॾो शाइर न आहे पर हिकिड़ो विचुले क़िस्म जो आम रवाजी जीअं शाइर उनखे सम्झंदो। त मां सम्झां थो इहो ज़रूरी आहे लाज़मी आहे त लतीफ़ खे उन जी ॿोलीअ में पढ़े वञे। डूंगर मूं न ॾुखो ऐं अॻु ई ॾुखो ई आहियां, सारियां कोन सुखो सूर घणो ई संबरां।